गरीबन जा सूर तो भेण के जा ॾिसो तव्हां साईं 120 रुपए जो तो चालान हाणे मोलाई आयो आहे जॾहिं मैं 100 रुपया कमायो अथई 20 रुपया पंहिंजी जेब में ॾिना अथई ने साईं ॾिसो था न ट्रैफिक वॉल्यूटन टिकट लारकाना रीजनल लिखियो तो साईं भेण के जा पंहिंजी मां जी भड़वत खाइनि था जान ज़ाल के असां पढ़ियल आहियूं पर पढ़ी नथा सघूं छो त हुकुमरान भेण जा भड़वार हाणे तव्हां हलो स्कूलनि में ॾिसो छा करनि था उस्ताद ऑफिसनि में वेही चांहियूं पीअनि था ॿार हुते हिक ॿिए सां विढ़नि था पढ़ाई न आहे उस्ताद सहूलियत न आहे तू पाण काथों जो आहे मां फूलबाग जो आहियां सर कहिड़े शहर में रहंदो आहे मां जैकमाबाद में रहंदो आहियां सिंध सूबा सिंध जैकमाबाद में रहंदो आहियां अरे भेण जा अचिणो गैरत कयो जाम ज़ाल के छो ईअं करो था मां जा अचिणो पघार वठो था तव्हांजे पीउ जो पैसो त न आहे जाम मां खे तव्हांजे पीउ जो पैसो आहे तव्हांखे ॾियनि था तव्हां ख़र्च करो छो मुख जो माल खाईंदो जाम भेण खे जॾहिं मां चढ़ियमि मां हिकु जी ज़ाल जानो रुपयो वठंदमि मां जाम भेण खे इहो ॿुधी छॾो अगर गैरत अथव मां जा चुनो हे पंहिंजी भड़वत बंदि कयो हे पर्चो थी मां चाहे ज़ाल खे कॾहिं जा पुट ॾेखारे जां ज़ाल खे चालान काथे लिखियल आहे जो काथे लिखियल आहे मुड़ुस माण्हुनि जो चालान कहिड़ो आहे भड़वो पंहिंजो नालो न लिखियो अथई न जां ज़ाल काथे आहे हे बाला कहिड़े अखरनि में लिखी आहे दीदार ई न आहिनि जान मां खे भड़वत खाइनि था नी अॻियो ॾिसे त उनखे सम्झ में न अचे हाँ। भेण खे